नाज़रीन, वबा के मुंहिंजो ॾियण लाइ ठटे में मुकमल तौर लॉकडाउन आहे। इन हवाले सां विजुअल लिंक ते मौजूद आहे महमूद बंबरो। जी महमूद। चिलिया के शहरीन पारां एहतजाज किया वियो है। राशन न मिलण के खिलाफ अज 28 ॾींहं थी विया आहिनि। सिंध हुकूमत तरफां लॉकडाउन किया वियो है। शहरी मजबूर थी करे जेको आहे उहे रोड ते निकिरी आया आहिनि। चिलिया जो इलाको है ही किंजर ढंढ भरसाण। हिते जा माण्हू जेके आहिनि वो पत्थर रोड़ी ऐं मच्छी जो गुज़र करे उन खां पोइ बच्चन जो गुज़र सफ़र कंदा आहिनि। उहे माण्हू मजबूर थी हिन वक्त रोड ते निकिरी आया आहिनि ऐं शहरी एहतजाज करे रहिया आहिनि। असां उन्हनि खां पुछूं था त उहो एहतजाज छाजे करे रहिया आहिनि। तव्हां इहो ॿुधायो, तव्हां एहतजाज करे रहिया आहियो, एहतजाज छाजे करे, कहिड़ी एहतजाज असां इन करे रहिया आहियूं त 28 ॾींहं थी विया आहिनि पर असां वटि राशन कोन पहुतो आहे, न चूंडियल नुमाइंदो पहुतो, न MP न MNA न चेयरमैन। अॼु जॾहिं असां रोड ब्लॉक कयो त असां वटि फ़क़ति AC ऐं चेयरमैन पहुता। साम्भण जेके UCM में आया हुआ, जेके साम्भण फराम कयो हुयो UCM में, त बाबा ग़रीब माण्हू जेके आहिनि उन्हनि में फराम कयो, उहो अञा ताईं साम्भण खे असां हिकिड़ी टिकी बि न मिली आहे अञा ताईं। ऐं त पोइ हे राशन असांखे कीअं पुॼाईंदा। ऐं त तरफ़ां जेको ऐलान कयो वियो त बाबा मां के राशन घर घर में तक़सीम कंदासीं, फराम कंदासीं, महिरबानी करे पंहिंजे घरनि ताईं महदूद रहो। मजूरी वारा माण्हू आहियूं, गरीब मिसकिन माण्हू 400-500 रुपया कमाए माना पंहिंजो घर हलाइण वारा माण्हू। उन टाइम में पंहिंजे हिकिड़ो टाइम खाईंदासीं त हिकिड़ो टाइम ईअं पीअंदासीं। हींअर असांजी उहा हालत जे असांखे बचा वातम अची वञे। हाणे का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, ख़ुदकुशी करियूं छा करियूं, केॾां वञूं, मिले का शइ कोन्हे। राशन जो टाइम टेबल जेको असां रूटीन ठाहियो हो त पहिरीं शहर ऐं जेके वार्ड उन्हनि में कयो आहे। हाणे इंशाल्लाह जीअं उहे बाक़ी 2 वार्ड रहनि था मकली जा, उहे क्लियर थींदा त पोइ पहिरीं UC छतो जो न चिलिया आहिनि। हाणे इंशाल्लाह उतां क्लियर थींदा त पहिरीं इन्हनि खे विराईंदासीं। एहतजाज कंदड़ शहरीन जा तव्हां व्यूज़ ॿुधा। हिननि जो इहो चवणु आहे त 28 ॾींहं लॉकडाउन खे गुज़री विया आहिनि। सिंध हुकूमत वाइदो कयो हो त शहरीन खे जेको आहे उहो राशन फराहम कयो वेंदो, उहो पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि। समूरा शहरी सिंध हुकूमत जे ऐलान खां पोयां पंहिंजे घरनि ताईं महदूद रहिया। आख़िर हुननि जो सब्र जेको आहे उहो लिबरेज थी वियो, छो त रोज़गार न हुजण जे करे हुननि जे घरनि में फाका कशी वारी सूरत हाल पैदा थी वई।